ओम शांति। अतिथि मिले तारीख है 11/8/2026। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठी मीठी ॿार बाप दादा जी याद प्यार वठणा त सर्विसेबल ठहो। बुद्धि में ज्ञान भरपूर आहे त वर्षा करो। प्रश्न कहिड़ो नशो भरे हुए बादलनि खे बि उड़ाए वठी वठंदो आहे, बरसण न ॾींदो आहे। उत्तर अगरि फालतू देह अभिमान जो नशो आयो त भरा उहा बादल बि उड़ी वेंदा, बरसदा बि त सर्विस जे बदिले डिसर्विस कंदा। अगरि भाव सां प्यार न, उन्हनि सां योग न, त ज्ञान हूंदे हुए बि जीअं ख़ाली आहिनि। अहिड़ा ख़ाली बादल अनेकनि जो कल्याण कीअं कंदा। ओम शांति। बाक़ी थोड़ा बादल बचे आहिनि। जीअं बरसाति जॾहिं कमु थींदी आहे त सागर जे मथां बादल न हूंदा आहिनि, ठंडा थी वेंदा आहिनि। वैसे हिते बि ठंडा थी वेंदा आहिनि। बादल उन्हनि खे चवंदा आहियूं जो रिफ्रेश थी करे वर्षा बरसाईंदा आहिनि। अगरि कोई बरसाति न कंदा आहिनि त उन्हनि खे बादल न चईंदासीं। ये ज्ञान बादल आहिनि, उहे पाणी जा बादल। ज्ञान जे बादल ईंदा आहिनि जॾहिं सीज़न थींदी आहे, रिफ्रेश थी करे ॿियनि खे रिफ्रेश कंदा आहिनि। बादल बि नंबरवार हूंदा आहिनि। कोई त ॾाढा ज़ोर सां बरसंदा आहिनि। बादलनि जो कमु ई आहे बरसनि, मुरझाए हुए पौधनि खे रिफ्रेश करणु। जंहिंमें पूरो ज्ञान आहे उहो छिपी करे न वेहींदा आहिनि। उन्हनि खे बाबा जो डायरेक्शन बि न खपे। आहिनि ई बादल, ईंदा ई आहिनि भरी करे बरसण लाइ। जाते ॾिसो ॾिठी कलराटी ज़मीन आहे त उते वञी करे सब्ज़ करणो खपे। महारथी ॿारनि खे त सभु सेंटर्स की सुठी रीति ॼाणंदा आहिनि। कहिड़ो सेंटर ठंडो आहे, कंहिं सेंटर सां ॿारनि खे जापसी तूफ़ान ईंदा आहिनि। महारथी सर्विसेबल सुठी रीति ॼाणंदा आहिनि। बाबा बि हमेशह चवंदा आहिनि सर्विसेबल ॿारनि खे यादि पिया ॾियणो। सिलसिला बादल सर्विस ते वेंदा आहिनि। प्रदर्शनी में बि कोई सभु हिकु रस न सम्झाईंदा आहिनि। मुख्य ॻाल्हि इहा आहे गीता जो भॻवानु निराकार परम पिता परमात्मा, न कि साकार श्री कृष्ण। सम्झाइण जो ॾाढो वॾो सुठो ढंग खपे। सॼो ॾींहुं ख़्यालु रहणो खपे कि सभिनि खे वञी करे कीअं जगायूं। सभु घोर अंधियारे में पिया आहिनि। सभिनि खे प्रेम सां सम्झाईंदा रहो कि ॿ बाप आहिनि, हिकु हद जो ॿियो ॿेहद जो। ॿेहद जे बाप खे पतित पावन चवंदा आहियूं। हाणे त ॿारनि जी पुतां ॿारनि खे बुद्धि मिली। दुनिया जे मनुष्य ॾिसण में भल बबके वारा आहिनि, परंतु आहिनि पत्थर बुद्धि। बाबा ख़ुदि चवंदा आहिनि ज्ञान साधु, हिन साधु नाम वारनि जो बि मूंखे ई उद्धार करिणो आहे। उहो बि रचता ऐं रचना खे न ॼाणंदा आहिनि। सत्य खां वठी करे पोइ इहो ज्ञान प्राय लोप थी वेंदो आहे, परंतु इहे कंहिंखे बि पतो न आहे। शास्त्रनि में इहे ज्ञान न आहे न, उन्हनि सां कंहिंजी सदगति न थी सघंदी आहे। गीता जो मान केतिरो आहे, परंतु उहा त भक्ति मार्ग आहे। बाप त पतित पावन आहे न, उहो वेही राजयोग सिखाए। गीता जो मान केतिरो आहे, परंतु त भक्ति मार्ग आहे। बाबा त पतित पावन आहिनि, उहो वेही राजयोग सेखारींदा आहिनि। त ज़रूरु राजे जे लाइ नई दुनिया खपे। बाप ई अची करे राजयोग सेखारींदा आहिनि। इहे बि हाणे तव्हांखे मालूम पियो। जंहिं कल्प पहिरियों सम्झायो हूंदो उन्हनि खे हाणे सम्झाईंदासीं, पोइ सम्झंदा। इहा लड़ाई कोई उहा न आहे जीअं हमेशह हलंदी आहे। 8-10 वर्ष हली करे पोइ बंदि थी वेंदी। ड्रामा अनुसार बॉम्ब्स जो ठहिया आहिनि, उहो कोई रखण लाइ न आहिनि। पतित मनुष्यनि जो मौत थियण बग़ैर सत्य वेंदो न। शांति कीअं स्थापना थिए इहे बि सम्झणो पए। शांति स्थापना करणु व श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिणु, इहे त हिकु बाप जो ई कमु आहे।
बाबा चईंदा आहिनि ॿिया जो बुद्धि सां योग तोड़ मुझ हिक सां जोड़ो। देह सहित जो बि कुझु ॾिसण में ईंदो आहे इन सभिनि सां तोड़णो आहे। हाणे असांखे वापसि घरु हलिणो आहे त घर खे यादि करिणो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो इहो मृत्यु लोक आहे। असां अमरलोक में वञण लाइ अमर कथा ॿुधूं था। देवताउनि खे चईंदा आहियूं दैवी गुण वारा मनुष्य हिते त हिकु बि थी न सघे। श्री कृष्ण जे लाइ बि केतिरी ग्लानी लिखी छॾी आहे। कुझु बि ॿुधी में न ईंदो आहे। हाणे तव्हां ॿारनि खे सुठी रीति पुरुषार्थ करिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि। दैवी गुण कंहिंखे चइबो आहे इहे बि सम्झाइबो आहे। संपूर्ण निर्विकारी ज़रूरु ठहिणो आहे। इहो मुख्य पहिरों गुण आहे। जाते ताते तव्हां ॾिसंदा पवित्र जे अॻियां अपवित्र मथो टेकंदो। सत्युग में पवित्र त हुते मंदर हूंदा न आहिनि। पोइ जॾहिं पुजारी ठाहींदा आहिनि त मंदर ठाहींदा आहिनि। जो पावन हुया उहो पवित्र ठाहींदा आहिनि। हीअ ॾाढे जन्मनि जे अंत जो जन्म आहे। बाबा चईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया खे पुराणे शरीर खे बि भुलिजणो आहे। हीअ पुराणी दुनिया खे हाणे ख़त्मु थियणो आहे। हिनखे ख़लास थियण में देरी न लॻंदी। हीअ पुराणी दुनिया धन दौलत माल मिल्कियत सभु वई की वई। थोरा रोज़ बाक़ी आहिनि। दुनिया में थोरो कंहिंखे पतो आहे कि पुराणी दुनिया ख़त्मु थी वेंदी। तव्हां ॿुधाईंदा आहियो परंतु जॾहिं विश्वास बि वे न मनुष्य भॻवान वाचे जॾहिं सम्झे तॾहिं ॿुधी में वे। बाबा तव्हां ॿारनि खे चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी मुझ बाप खे यादि करो। ॿार ॼाणंदा आहिनि बेहद जो बाप असांखे राजयोग सेखारींदा आहिनि। उहो सभु आहे आत्माउनि जो बाप। सभु ब्रदर्स आहिनि। स्वर्ग में सभी ब्रदर्स सुखी हुया। कलयुग में सभी ब्रदर्स सुखी आहिनि। हाणे आत्मायूं नरकवासियूं आहिनि। सिर्फ़ु आत्मा त न हूंदी न शरीर बि नरकवासी आहे पतित आहे। हाणे तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठहिणो आहे। इन में ई महिनत आहे। मासी जो घर न आहे। हीअ अवस्था पकी थिए जॾहिं पहिरियों इहो निश्चय थिए कि परम पिता परमात्मा असांखे पढ़ाईंदा आहिनि। शिव बाबा ईंदा ई आहिनि हिन शरीर द्वारा पढ़ाइण। असां बि शरीर द्वारा ॿुधंदा आहियूं धारण कंदा ई आहियूं। संस्कार अनुसार ई हिकु शरीर छॾे ॿियो धारण कंदा आहियूं। जीअं बाबा लड़ाई वारनि जो मिसाल ॾींदा आहिनि। लड़ाई जे संस्कार खणी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि में ई अची वेंदा आहिनि। हाणे बाप जे संस्कारनि जो बि तव्हांखे मालूम आहे कि निराकार बेहद जो बाप में छा संस्कार आहिनि। उहो मनुष्य सृष्टि जा बीज रूप आहिनि। पतित पावन ज्ञान जो सागर आहिनि। उहो ई अची करे पावन ठाहींदा। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो त तव्हांजा जन्म जन्मांतर जा विक्रम विनाश थी वेंदा। न त ॾाढी सजायूं खाइणी पवंदियूं पद कुझु बि न मिलंदो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे सहज वास्तो ॿुधाईंदा आहिनि। चईंदा आहिनि मन मना भव। ये अक्षर भी गीता में आहिनि परंतु इन जो अर्थ न सम्झंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। देह से देह जे सभु धर्मनि खे छॾे पंहिंजे खे आत्मा सम्झ मूंखे मुझ परम पिता परमात्मा खे यादि करो। यादि खे योग अग्नि चइबो आहे। योग कॉमन अक्षर आहे। गीता में बि आहे परंतु सिर्फ़ु श्री कृष्ण जो नाम विझी ॾियण सां घोर अंधियारो करे छॾियो आहे। जॾहिं तव्हां सम्झाईंदा आहियो त चईंदा आहिनि हीअ तव्हांजी कल्पना आहे। कुझु बि पतो न पवंदो आहे। उन्हनि खे वरसो त वठिणो न आहे। पहिरियों त जॾहिं उहा सम्झे कि हीअ बेहद जो बाप बि आहे टीचर बि आहे सतगुरु बि आहे। उहे असांखे पढ़ाईंदा आहिनि। हीअ पको निश्चय खपे उन्हनि खे। नया आदमियुनि खे निश्चय वे इहा असंभव आहे। कोई नया बि सेंसिबल हूंदा आहिनि त सम्झंदा आहिनि। कोई त हिते अचण
बि न चाहींदा आहिनि, कुझु सम्झंदा न आहिनि, जरा बि ॿुधी में न ईंदो आहे। एतिरा ॾेर बीठे आहिनि त ज़रूरु इन्हनि खे बाप सां वरसो मिलियो हूंदो न, उहो फैमिली थी वई। फैमिली थी वई, नाम ई लिखियलु आहे ब्रह्मा कुमार कुमारी, त फैमिली थी वई न। प्रजापिता ब्रह्मा जी फैमिली केतिरी वॾी आहे, परंतु ये ॻाल्हियूं कंहिंजी ॿुधी में न अची सघंदियूं आहिनि। कोई पुछे तव्हांजी एम ऑब्जेक्ट छा आहे, चओ ॿाहिरां बोर्ड में लिखियलु आहे प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी, त फैमिली थी वई, ॾाॾे खां वरसो मिलंदो आहे। प्रजापिता ब्रह्मा मुख द्वारा शिव बाबा रचना रचंदा आहिनि त उहो क्रिएटर ठहिया, स्वर्ग रचंदा आहिनि। स्वर्ग रचंदा आहिनि त ज़रूरु ॿारनि खे स्वर्ग जो वरसो ॾींदो, त इहे फैमिली थी वई। बाबा बच्चे बच्चियूं ऐं दादा, ब्रह्मा बि आहे, शिव बि आहे। उहा आहे रचयिता निराकार, त ॿारनि खे वरसो कीअं ॾींदा, ब्रह्मा द्वारा वरसो ॾींदा आहिनि। इहा सुठी रीति सम्झाइणो खपे। चइए तव्हांजे बाप जो घर आहे, इन्हनि खे चईंदा आहियूं रुद्र ज्ञान यज्ञ। असां ब्राह्मण आहियूं, बाबा जे सवाइ ॿियो कोई राजयोग सिखाए न सघंदे। गीता में बि आहे मनमना भव, अर्थात मामेकम यादि करो, त असां हुन हिकु बाप खे यादि कंदा आहियूं। भक्ति मार्ग में ॻाईंदा आहिनि, बाबा तव्हां ईंदा त असां तव्हां ते वारी वेंदासीं, असां तव्हांजा ठहींदासीं। असां आत्मा हिन देह खे छॾे तव्हां सां गॾु हलंदासीं, तव्हांजा ठहींदासीं, त ज़रूरु तव्हां सां गॾु बि वेंदासीं न। सगाई कंदा आहिनि त साजन सां गॾु वठी वेंदा आहिनि। इहे शिव साजन बि चईंदा आहिनि, असां तव्हांखे हिन दुख सां छुड़ाए सुखधाम में वठी हलंदासीं। पोइ पंहिंजे पुरुषार्थ अनुसार वञी करे राजा ई कंदो, जो जेतिरो ज्ञान धन धारण कंदो ओतिरो ऊच पद पाईंदो। नंढी नंढी कुमारियूं बि सर्विस कंदियूं आहिनि, उन्हनि खे ही वॾा विद्वान पंडित आदि खे सम्झाइणो, शौक़ु हुजिणो खपे। कुश्ती थींदी आहे न, वॾे चैलेंज ॾींदा आहिनि, त इन्हनि सां गॾु असां लड़ंदासीं। सर्विसेबल ॿारनि खे आराम सां सुम्हणु न खपे, आराम हराम आहे। जो बि पंहिंजे खे महारथी सम्झंदा आहिनि, इन्हनि खे मुख सां सुख सां सुम्हणु न अचिणो खपे, सर्विस ते चकर लॻाइणु खपे। अॼुकल्ह बाबा प्रदर्शनी ॾाढी ठाहिराईंदा आहिनि, वॾनि खे निमंत्रण भेजियो, हाणे न त पुठियां अची वेंदा। साधु संत महात्मा कोई बि हुजे जॻाईंदा रहो, परंतु ॻाल्हियूं करण वारो खपे महारथी, मतिलबु ॿुधाइण वारो महारथी खपे। जंहिंजो बाप सां योग न प्यार न, उहो त जीअं ख़ाली आहे, ख़ाली बादल आहे। उहे छा कंदा, इहे त ॼाणंदा आहियो, पढ़े हुए जे अॻियां अनपढ़ पढ़ी डरंदा। हर हिकु ख़ुदि खे सम्झी सघंदा आहिनि, असां केसि ताईं पढ़िया आहियूं। सर्विस करे ॾेखारियो। अगरि बादल भरियलु हूंदो ऐं बरसंदो न, त बादल ई कहिड़े कम जो। हर हिक खे पंहिंजी सम्झ खपे। फालतू देह अभिमान जे नशे में रहंदा त ऊच पद हमेशह जे लाइ गवाए ॾे। बाबा खे सर्विस जो केतिरो शौक़ु आहे। गवर्नमेंट खे सम्झाइणो खपे त असांखे हल ॾियो, हॉल ॾियो, जाते असां इहे रूहानी सेवा करे मनुष्य खे देवता ठाहियूं। बाबा आया ई आहिनि राजयोग सिखाइण, लेकिन युक्ति युक्ति सां सम्झाइण वारो खपे। जो भाषण बि न ॼाणंदो आहे उहो थोरी सम्झाए सघंदा, ऊच पद पाए न सघंदा, पद उहा पाए सघंदा जो सर्विस कंदा। वॾनि खे लिखो, इन नॉलेज सां जे बग़ैर भारत जो व दुनिया जो कल्याण न थी सघंदो आहे। एजुकेशन आहे मुख्य।
हिन लक्ष्मी नारायण ही एजुकेशन सां इहो पद पातो आहे। अॻिले जनमनि में राजयोग सिखिया हुया। असां बि हाणे हिते पढ़ूं था। स्कूल में स्टूडेंट सम्झंदा आहिनि असां इहे इम्तिहान ॾेई करे पोइ वञी करे उहो ठाहींदासीं। इहे तव्हांखे नॉलेज मिलंदी आहे, उहा हिन समय हिन दुनिया जे लाइ न आहे। तव्हां बि पढ़ंदा आहियो भविष्य 21 जनमनि जे लाइ, प्रालप ठाहिण लाइ। उहा पढ़ंदा आहिनि हिन जन्म जे सुख जे लाइ। त उहो बि पढ़णो साथ साथ इहा बि शिक्षा सिखणी। उहो बि पढ़ो, इहे बि शिक्षा वठो। इन में डिॼण जी ॻाल्हि न आहे। स्पीच नॉलेज छो न वठणी खपे, है न। उहो बि पढ़ो, इहे बि पढ़ो, हिन में डिॼण जी ॻाल्हि न आहे। चित्र वठी करे सम्झाइणो खपे। चओ नॉलेज सभिनि जे लाइ ॾाढी ज़रूरी आहे, परंतु ॿार अचनि खड़ा न थियनि, नौकिरी टोकरी में फसा रहंदा आहिनि, बंधन मुक्त आहिनि त सर्विस में लॻी वञणो खपे। श्रीमत ते सभु हलण वारा त न आहिनि। विच में माया घोटालो मारे छॾी आहे। कंहिं ॿारनि जो ॾाढो शौक़ु आहे, परंतु नशो न चढ़ंदो आहे असां वञूं ॾाढनि जो कल्याण करूं। त बाबा बि सम्झनि। जबकि बालिक थी आहे त गुटको छो खाइणो खपे। चई सघंदा आहिनि कि असांखे भारत जो उद्धार करिणो आहे, सची शेवा करे मनुष्य खे देवता ठाहिणो। बाबा खे त वंड लॻंदो आहे, नशो न चढ़ंदो आहे, इन करे बाबा चईंदा आहिनि रजो बुद्धि आहे। चांस ॾाढो सुठो आहे। इहे बि ॾाढा आहिनि जेके नॉलेज जो घमंड ॾाढो आहे, परंतु डिसर्विस ॾाढी कंदा आहिनि। इहा गुड़ ॼाणे गुड़ जी गोतरी ॼाणे। राहु जो ग्रहण वेही रहंदो आहे। बृहस्पति जी दशा उतरी राहु जी वेही रहंदी आहे। हाणे ॾिसो सुठो हलंदा आहिनि। हाणे ॾिसो पोइ ग्रहचारी वेही रहंदी आहे। किरी पईंदा आहिनि। ॿारनि खे त ॾाढो ॿारदो थियणो आहे, पंहिंजो बीड़ो ठाहिणो आहे। हाणे असां भारत खे स्वर्गवासी ठाहे करे छॾंदासीं। तव्हांजो धर्म आहे नरकवासी, ऐं असां बाबा जी श्रीमत ते बाबा सां गॾु हिन दुनिया खे स्वर्ग ठाहींदासीं। तव्हांजो धर्म आहे नरकवासियुनि खे स्वर्गवासी ठाहिणु, भ्रष्टाचार खे श्रेष्ठाचारी ठाहिणु। बाबा नशो त ॾाढो सुठो चढ़ाईंदा आहिनि, परंतु ॿारनि में बि नंबरवार चढ़ंदो। छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बंधन मुक्त ठही भारत जी सच्ची सेवा करणी आहे। रूहानी सेवा करे मनुष्य खे देवता ठाहिणो। ज्ञान जे घमंड में न रहणो अचिणो। ज्ञान जे घमंड में न अचिणो आहे, रूहानी नशे में रहणो। ॿियो आहे निश्चय बुद्धि ठही पहिरियों पंहिंजी अवस्था पकी करणी आहे। देह सहित जो कुझु ॾिसंदा आहियो, ॾिसण में ईंदो आहे, उन्हनि सां तोड़णो आहे ऐं हिकु बाप सां जोड़णो आहे कनेक्शन। सभिनि सां तोड़ो, हिकु बाप सां कनेक्शन जोड़ो। वरदान आहे करण ऐं चइण। इन ॿिन्हिनि खे समान ठाहे करे क्वालिटी जी सेवा करण वारा सच्चा सेवादारी ठाहियो। सदा टेंशन रहे कि पहिरियों करणु पोइ चइणु। चइणु सहज हूंदो आहे, करण में महिनत आहे।
महिनत जो फल सुठो हूंदो आहे, लेकिन यदि ॿियनि खे चईंदा आहियो, स्वयं कंदा न आहियो, त सर्विस जे बदिले डिससर्विस बि थी वेंदी। जीअं अमृत जे विच में विख जी हिकु बूंद पइजी वञे त अमृत विख ठही वेंदो। ईअं पंहिंजी बि सर्विस करो। ईअं केतिरी बि सर्विस करो, लेकिन हिकु नंढी सी ग़लती सर्विस खे समाप्त करे ॾींदी। हिन करे पहिरियों पंहिंजे ते अटेंशन ॾियो, तॾहिं चईंदासीं सच्चा सेवा। त वापसि वञनि था, लेकिन हिकु नंढी सी ग़लती सर्विस खे समाप्त करे ॾींदी। हिन करे पहिरियों पंहिंजे ते अटेंशन ॾियो, तॾहिं चईंदासीं सच्चा सेवादारी। स्लोगन आहे, अनेकता में एकता लाइण, बिगड़ी खे ठाहिण, ही सभिनि खां वॾी विशेषता आहे। अव्यक्त इशारो, जॾहिं अपवित्रता अर्थात काम, शत्रु, स्वप्न व संकल्प में बि वार न करे, तॾहिं चईंदासीं डबल अहिंसक। सदा भाई भाई जी स्मृति सहज ऐं स्वतः स्मृति स्वरूप में रहे। कॾहिं पंहिंजी संपूर्ण सतोप्रधान स्टेज सां हेठि किरी करे पंहिंजो घात न करो। आत्मा जे असली गुण स्वरूप, शक्ति स्वरूप स्थिति सां हेठि अचणु अर्थात विस्मृति में अचणु, ये बि पाप जे खाते में जमा थिए। ख़ुदि खे भुलिजी करे कर्म करणु, ये बि पाप जे खाते में जमा थिए। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।